खबर शामिल कयूं पिया चंबड़ खां। चंबड़ शहर के रिहायशी गरीब पौरत हादी बख्श मंगनहार प्रेस क्लब चंबड़ पहुंची व्याजखोरन खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे भाउ मजबूरी की हालत में एक व्याजखोर खां 25,000 व्याज ते खया हुआ। उनके बदौलत मुंहिंजे भाउ पंहिंजे अमद जी सोनी नथ गिरवी रखी जंहिंजी मालियत अंदाज़न 1 लाख रुपया है। कुछ ॾींहं बाद मुंहिंजे भाउ खे वधीक पैसनि जी ज़रूरत थी त मुंहिंजे भाउ पंहिंजे घरवारीअ जा झुमक मास्टर रमेश वटि गिरवी रखी उन खां 10,000 रुपया व्याज ते वरिता। मास्टर रमेश वटि मुंहिंजे भाउ टोटल सोन जो सामान 1 अदद सोन जी नथ ऐं झुमक रखिया जिन जी मालियत अंदाज़न 1.5 लाख रुपया थिए थी। मुंहिंजे भाउ मास्टर रमेश खां 35,000 व्याज ते खया। उन पैसनि मां मुंहिंजे भाउ वक्तन बवक्तन पैसा मास्टर रमेश खे वापसि कया। मुंहिंजे भाउ व्याज ते खयल पैसनि मां हिकु सैलून जो दुकान खोलियो। कुछ टाइम खां पोइ मुंहिंजो भाउ कुछ ॾींहं लाइ कराची वियो त मास्टर रमेश मुंहिंजे भाउ जी गैर मौजूदगी में सैलून जो सभु सामान बिना कुछ ॿुधाइण जे विकिरो करे छॾियो। मास्टर रमेश न हाणे असांखे सोन थो वापसि करे न को हिसाब किताब थो करे। आउं DSP चंबड़ SSO चंबड़ SSP टंडो अलायार IG सिंध खे अपील थो करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करण रशीद अहमद अहमदानी बे न्यूज़ चंबड़।